अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तो आने से रहा हो हक सच न्यूज़। नाज़रीन ताज़ा खबर शामिल करना लो मेहर खान जिथे विलेज आगामानी लग गोठ वज़ीर चौहान में टे कखा वां घर सड़ी रखी विया आहिनि। गोठ वज़ीर चौहान में नामालूम सरपसंदन लोड़े के बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। पोरियत खान मोहम्मद चौहान हक सच न्यूज़ जे नुमाइंदे फराज़ अहमद लाखिर सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां ऐं मुंहिंजा पुट मुख़्तियार ऐं अयाज़ चौहान मंझंदि जे वक़्तु घरनि में आराम करे रहिया हुआसीं त ओचितो घर ॿाहिरां लोड़े खे बाहि लॻी वई। घर कखावां हुजण करे बाहि विसामी न सघी घरनि खे वकोड़े वई, जंहिंजे नतीजे में कखावनि कमरनि में पियल समूरो सामान हंध खटियूं सोलर पखनि समेत अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। असीं ग़रीब मिसकिन पोरियत आहियूं। ज़ालिम असांजे घर जे लोड़े खे बाहि ॾेई वियो आहे। बाहि तेज़ीअ सां घरनि खे वकोड़े वई आहे। क़ुर पाक हथनि में खणी कोठाणनि जी मदद सां वॾी कोशिश सां बाहि विसाई आहे। असीं वस वारनि खे अपील था कयूं त माली मदद ऐं सहायता कई वञे, इमदाद ॾिनी वञे ऐं असांजे घर में पियल अनाज बि सड़ी वियो आहे। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सिहत क़ाइम अली शाह खां बि उन्हनि मदद जी अपील कई आहे। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ऐं ॿियनि आला वस वारनि खां उन्हनि मदद जी अपील कई आहे त ख़ुदा हुननि खे कुझु उन्हनि जे हालत ते ॾिनो वञे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे फराज़ अहमद लाखिर, हक सच न्यूज़, मेहर।